नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारोशा खां ख़बर ॾींदा आहियूं त ठारोशा सब डिवीज़न सैपको पारां दरॿेलो में खुली कचहरी कई वई, जंहिंमें एसी दादू अब्दुल गफ़ार माका अवाम जा मसला ॿुधी ऐं मौक़े ते अवाम जी शिकायतुनि जो अज़ालो कयो, जंहिं ते अवाम एसी सैपको जे अहिड़े अमल जी वाखाण कई ऐं एसी दादू अब्दुल गफ़ार माका इंजीनियर अब्दुल हक ॾहाणी ऐं ईडीओ ठारोशा अब्दुल अज़ीज़ पुआण ऐं मामा सरवर सुमरो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां बिजली चोरनि खे कंहिं बि क़ीमत ते बख़्श न कंदासीं, भले केतिरा बाअसर हुजनि। जिन माण्हुनि ॾे सैपको जी बक़ाया जात रहियल आहे हुननि खां बक़ाया जात वसूल कई वेंदी ऐं लोड शेडिंग जे अज़ाब खां अवाम जी जान जल्द आजी कराई वेंदी। जेके फीडर पेमेंट पूरी ॾेई रहिया आहिनि, जेके हर महीने बिल बाक़ाइदगी सां भरे रहिया आहिनि, जेको अवाम जो तावन आहे ऐं अवाम खे बि सहूलियत ॾेई रिलीफ ॾिनो पियो वञे। बिजली चोरनि खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो ऐं इहे मीटर लॻराइनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।